ये जेके असांजा समूरा सिंधी जेके ॿाहिरि रहनि था उन्हनि खे अपील सिंधी सभु सभा जहिड़ा सिंधी सभु सभा जहिड़ा जंहिं जूई हुजनि तोड़े दूर वञनि तिन में महक मरी रही। So Sindhi Association of North America, which is alive since 42 years and move on, long live. हिकिड़ो आम क्वेश्चन हूंदो आहे त साना जेको असां ॿुधंदा रहंदा आहियूं तनक़ीद बि थींदी आहे साना छा थी करे। मां हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साना छा नथी करे, माना उहो कहिड़ो कमु आहे जेको पंहिंजे माण्हुनि जे लाइ सिंध जे लाइ सिंधी जे लाइ जेको साना नथी करे। साना इज़ ऑर्गेनाइजेशन एग्जीक्यूटिव कमेटी जेका उनजी जस्ट लाइक इंजन आहे ऐं उन सां गॾु जेके उन जूं कमेटीज़ आहिनि ऐं असांजा जेके मेंबर्स आहिनि उन्हनि कहिड़ो कमु न कयो आहे जेको करणु खपे सिंध जे लाइ, असांखे पंहिंजी हेरिटेज जे लाइ, पंहिंजे कल्चर जे लाइ। अगरि मां चवां त साना जेके सिंध में शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ छा कयो आहे त असां वटि फैम स्कॉलरशिप प्रोग्राम आहे जेको मोर देन 25 इयर्स खां हले थो ऐं जेके सिंध में यूनिवर्सिटीज़ आहिनि असांजी IB यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, Educat Agriculture University and move on जिनके scholarship every year provide कर दिया।